नाज़रीन, क़ंधकोट में चौमासी जे बरसातुनि ऐं ॿोॾ जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ सिंधु दरिया जे हिफ़ाज़ती के बंद जो मरमती कम तेज़ीअ सां जारी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीराणी। जी बिल्कुल, मां हिन वक्त मौजूद आहियां दरिया सिंध के उन के बंद वटि जिते मरमती कम जेको आहे उहो आपाशी खाते के अमलदारन पारां हिते तेज़ी सां शुरू कयो वियो आहे। ही जेको बंद आहे ही हर साल जेको आहे हिन बंद ते जॾहिं पानी जी सतह बुलंद थींदी आहे गुडू बैराज जे मक़ाम ते, त ही बंद जेको आहे हिन बंद ते दबाव जेको आहे उहो वधी वेंदो आहे ऐं हिन बंद जी मरमती कम जे लाइ सिंध हुकूमत जे तरफ़ां 2.5 अरब रुपया जेके आहिनि उहे जेके आहिनि रखिया विया आहिनि ऐं उन 2.5 अरब रुपयनि जी लागत जे हिसाब सां जेको आहे ही मरमती कम जेको आहे त उहो जारी आहे। हिते तव्हां ॾिसी सघो पिया त हिते हैवी मशीनरी उन सां गॾोगॾु पत्थर जा जेके वॾी तादाद में डंपर ऐं पत्थर ऐं उन खां अलावा ॿियो मटीरियल जेको आहे हिते मौजूदु आहे ऐं ही जेको कमु आहे उहो तेज़ी सां जारी आहे। इन हवाले सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे आपाशी खाते जे अमलदारनि सां, उन्हनि जो इहो चवणु आहे त मुमकिन आहे इम्कानी जेको ॿोॾ खे साम्हूं रखंदे ई जेको आहे त हिन बंद ते जेको आहे त उहो मरमती कमु शुरू कयो पियो वञे ऐं जेको आहे गुडू बैराज में जॾहिं बि पानी जी सतह बुलंद थींदी आहे त जेके के बंद समेत जेके मुख़्तलिफ़ ॿिया बंद आहिनि उन्हनि जी मुकमल तौर ते निगरानी कई वेंदी आहे। हिन वक़्तु जेको कमु आहे उहो तेज़ी सां जारी आहे ऐं हीउ कमु जेको आहे जल्द मुकमल कयो वेंदो। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन के बंद ते जेको हीउ कमु तेज़ी सां हले पियो, हिन कम मां जेको आहे हितां जा जेके अवामी हल्का आहिनि, जेके सुञाण धुरियूं आहिनि, उन सां गॾोगॾु जेके हितां जी इलाइक़े जी अवाम आहे उहा पिणु जेको आहे त ख़ुशी जो इज़हार करे रही आहे ऐं उहे हिन कम मां मुतमइन थींदे नज़र अचनि पिया। जी।